अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो अदीम अल्लाह ऐं मुंहिंजो तालुक़ु मीडिया 360 कम्युनिकेशन सां आहे। अॼु पाण अवां दोस्तनि लाइ कुझु मोटिवेशन खणी हिकु नई स्टोरी खणी आया आहियूं। जेके दोस्त पुछंदा आहिनि त यूट्यूब मां पैसा कमाए सघजनि था। जी, दुनिया कमाए पई, पर असां छो न। मां अवां सां जेके नंढड़ी स्टोरी शेयर कंदुसि। हिकु 9 दर्जा पास नौजवान जी। हिकिड़ो अहिड़ो नौजवान जेको सियालकोट में स्पोर्ट्स कंपनीअ में मुलाज़मत कंदो हो, जंहिंजी माहवार पघार 15,000 हूंदी हुई। किन मजबूरियुनि जे करे हिनखे नौकिरीअ मां कढियो वियो। जॾहिं हिन नौकिरीअ मां कढियो वियो, हीउ पंहिंजो ॻोठु वियो ऐं ॻोठु वञी मोबाइल ते फेसबुक ट्विटर सभु शयूं ॾिसणु लॻो त हिकु ॾींहुं हिन कंहिंखे दोस्त हिनखे मशवरो ॾिनो त तव्हां यूट्यूब ते वीडियो छो न पिया ठाहियो। हिनखे साॻा मशवरो जेके असां अॼुकल्ह हिक ॿिए खे ॾेई रहिया आहियूं त बाबा फलाणी शइ ठाहियूं फलाणी शइ ठाहियूं। त हिकु ॾींहुं हिन जी अमड़ कुझु पचाए रही हुई त हिन ई मश्करीअ में उन खाधे जो वीडियो ठाहियो। शायदि ताइरी भतो, सिंधी में ताइरी भता, पंजाबी में अलाए छा चवंदा आहिनि। हिन जॾहिं उहा शइ ठाही वरी हिन पंहिंजो यूट्यूब क्रिएट कयो, उन में रखियो त हिनखे एॾो रिस्पॉन्स न मिलियो। पर हिन ज़हन में हिकिड़ो आइडिया जनम वरितो, छो न इहो कमु मां वेही कयां। पोइ हिन पंहिंजी अमड़ खां खाधा पचाइणु शुरू, जेका हिन अमड़ खाधा पचाईंदी हुई हिन उहो सिखणु शुरू कयो। पोइ कॾहिं ताइरीअ जो भतो हूंदो, कॾहिं चांवर हूंदा, कॾहिं मानी हूंदी, कॾहिं ॿोड़ हूंदो, कॾहिं छेलो हूंदो, कॾहिं चांहि पचाइणु हूंदी हुई। इवन जेके पंहिंजा देसी ऐं जेके लोकल खाधा हूंदा हुआ हिन पंहिंजे अमड़ खां सिखणु शुरू कया। हिन BBC खे जॾहिं इंटरव्यू ॾिनो त हिन जो चवणो त शुरूआती 6 महीना हिन ॾाढा वीडियो ठाहिया मोबाइल ते ऐं जॾहिं हिन अपलोड कया त हिन जे वीडियो ते को 3 खां 4 व्यूज़ ईंदा हुआ। हिन जो चवणो त जॾहिं मां ॾिसंदो हुउमि त एॾी वॾी महिनत पियो कयां, जुस्तजू वॾी आहे, ॾींहं में राति में शाम जो हर वक़्तु सोचां पियो, लिखां पियो, वरी साॻा वीडियो ठाहियां पियो, एडिट पाण कयां पियो। पर माण्हू सिर्फ़ु मूंखे 3 खां 4 ॾिसनि पिया, ॾाढो मन मायूस थी वियो। पर वरी हिन जे दिलि में हिकु वरी ख़्वाबु ॼनो वरितो, न जॾहिं दुनिया कमाए पई मां छो न। हिन जो चवणो त जॾहिं 1 साल मूंखे हिनखे यूट्यूब ते मुकमल थियो त हिनखे जॾहिं व्यूज़ अचणु शुरू थिया त हिन जी ख़ुशी का इंतिहा न रही। ऐं 2 सालनि जे अंदरि हिन जे चैनल हर महीने 3 खां 4 लख रुपया कमाइणु शुरू कया। जॾहिं हिनखे 3 खां 4 लख हिन चैनल कमाइणु शुरू कया त दुनिया हिन ॾे मुतवजह थी वई। स्पेशल उहे माण्हू जेके हिन ते टोकूं कंदा हुआ, हिन ते खिलंदा हुआ त वाक़ई यूट्यूब मां केतिरो कमाए सघिजे थो। उहे साॻा TV चैनल वारा दोस्त उहे साफ़ जॾहिं कैमरा खणी हिन खां इंटरव्यू वठणु विया त हिन हुनखे खिली साॻियो ई जवाबु ॾिनो त सर मां त 9 दर्जा पास आहियां ऐं यूट्यूब ते को कमाए सघे थो। त साॻी टोक ऐं तंज़। अच्छा, हिन जो चवणो त जॾहिं BBC सां ॻाल्हायो त अवां को बि कमु कयो त मुसलसल 3 साल हुन ते कंटिन्यू महिनत कयो, उन ते सोचो, उन ते सम्झो, जुस्तजू लॻायो ऐं पंहिंजा जेके ॿिया फालतू कम आहिनि, जेके एक्स्ट्रा शयूं हूंदियूं उन खां थोरो हटी करे कयो। अगरि जेका अव्हां जो विजन क्लियर आहे, अव्हां जो मिशन क्लियर आहे, जेको अव्हां जो कुझु करणु चाहियो था अव्हां करे सघंदा। पर दुनिया अव्हांखे रोके टोके घटि वधि ॻाल्हाए, तव्हां कंहिं ते का मयार न ॾियो, न ई कंहिं ते तवजह ॾियो। कंहिं माण्हू जो लफ़्ज़ अगरि को तव्हांखे घटि वधि ॻाल्हाए थो त माण्हू छा चवंदा, उन खां पंहिंजो पाण आजो कयो। ऐं जॾहिं तव्हां कामयाबी हासिलु कंदा पोइ सभु दुनिया वारा तव्हांखे मिसाल ॾींदा। जीअं अॼु असां हिकिड़े सियालकोट जे नौजवान मुबशर लाइ असां पाण हिते ॻाल्हाए रहिया आहियूं, लाज़मी कई हिकु सक्सेसफुल स्टोरी आहे। Subscribe to my channel and hit the bell icon on YouTube app and never miss any update.